आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आऊं आहियां मुख्तियार जरवार एक नई मालूमाती वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। इन वीडियो में असां तव्हां खां पुछंदासीं जनरल नॉलेज जा ऐं कॉमन सेंस जा मुख़्तलिफ़ सवाल जवाब ॾियण जे लाइ तव्हां वटि 5 खां 10 सेकंड जो टाइम हूंदो। त अचो त स्टार्ट करियूं। सवाल नंबर पहिरियों आहे त उहो कहिड़ो शहर आहे जिते सभ खां पहिरीं इंसानी ज़िंदगी जो आगाज़ थियो। साथियो ॿुधायो त उहो कहिड़ो शहर आहे जिते सभ खां पहिरीं इंसानी ज़िंदगी जो आगाज़ थियो। जवाब आहे मक्का मुकरमा। सवाल नंबर 2 आहे उहा कहिड़ी मच्छी आहे जेका न बेदा लाहे थी न ई वरी पाणी में रहे थी। कॉमन सेंस जो ई सवाल आहे त उहा कहिड़ी मच्छी आहे जेका न बेदा लाहे थी न ई वरी पाणी में रहे थी। जवाब तरियल मच्छी। सवाल नंबर 3 आहे ॿुधायो त पहिरीं केरु आयो बेज़ो या मुर्गी। साथियो ॿुधायो त पहिरीं केरु आयो बेज़ो या मुर्गी। दोस्तों इन क़िस्म जे वधीक दिलचस्प सवालनि जवाबनि जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। इन सवाल जो जवाब आहे त मुर्गी। जी हा, छो त अलाह साईं हर शइ जा जोड़ा जोड़ा पैदा कया हुआ, तंहिं करे सभ खां पहिरीं मुर्गी आई, बेदो बाद में आयो। सवाल नंबर 4 आहे त इंसानी जिस्म जे कहिड़े हिसे में सोन हूंदो आहे ऐं केतिरे मिक़दार में हूंदो आहे। आम मालूमाती सवाल आहे त इंसानी जिस्म जे कहिड़े हिसे में सोन हूंदो आहे ऐं केतिरो हूंदो आहे। जवाब रत में। जी हाँ, साइंसदान मुताबिक़ इंसानी रत में सोन जा जुदा हूंदा आहिनि। जंहिं इंसान जो वज़न 70 किलो हूंदो आहे त उन में 0.2 मिलीग्राम जे लॻभॻि सोन मौजूदु हूंदो आहे। दोस्तों असांजी हीअ वीडियो तव्हांखे कीअं लॻी पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कजो। दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।